नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो जे तालके ॻोठ ढंडी बॉयज़ प्राइमरी स्कूल टीईओ तैलीम तालका सोबो देरो गुलाम सरवर सहतो जे ॻोठ जो स्कूल तैलीम खाते जे बेध्यानी सबबि सहूलियतुनि जे खोट फर्नीचर न हुजण करे ॿारड़ा पट ते वेही तैलीम पढ़ाइण लॻा आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे उस्ताद साईं अहमद बख्श चयो आहे त स्कूल जी बिल्डिंग हानिकारक बणिजी चुकी आहे। मुंहिंजे अचण वक़्तु ॿारनि जी हाज़िरी एकी ॿारनि ते मुश्तमिल हुई ऐं हिन वक़्तु हाज़िरी 76 ॿारनि ते पहुची चुकी है। साफ़ पानी लाइ नलको बि कोन लॻायल हो, जेको ॻोठाणनि ऐं MSC चेयरमैन मिली जुली पंहिंजी मदद पाण तहत लॻारायो आहे। सफ़ाई न हुजण सबबि बाथरूम बंदि थी चुका आहिनि। बरसातूं पवण सबबि बिल्डिंग जी छितूं कमज़ोर थी चुकियूं आहिनि। कंहिं बि वक़्तु जानी नुक़सान थी सघे थो। अकेलो उस्ताद आहियां, ॿारनि जो तादाद घणो ऐं अकेले सिर मुंहुं नथो ॾेई सघां। वधीक उस्ताद न वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी